अवां खे आगाह कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोहीड़े जो राॼ बरक़रार आहे। थधि में वाधी आहे। कंबर, उबाड़ो, कंडियारो, पीरवसण ऐं ॿिनि इलाइक़नि में कोहीड़े जो राॼ बरक़रार आहे। वगण इंडस हाईवे ते कोहीड़े सबबि गाॾियुनि जी अच वञ मुतासिर थी आहे। ओस्मान शाहड़ी, भिरासिटी, कमालदेरो, पचीदन ऐं ॿिनि इलाइक़नि में कोहीड़े सबबि नज़र जी हद घटिजी वई आहे। गाॾियूं आहिस्ते हलाइण जी हिदायत कई वई आहे। अवां खे आगाह कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोहीड़े जो राॼ बरक़रार आहे। थधि में वाधि थी वई आहे। कंबर, उबावड़ो, कंडियारो, पीरवसण ऐं ॿिनि इलाइक़नि में कोहीड़े जो राॼ बरक़रार आहे। वगण इंडस हाईवे ते कोहीड़े सबबि गाॾियुनि जी अच वञ मुतासिर थी आहे। ओस्मान शाहड़ी, भिरासिटी, कमालदेरो, पचीदन ऐं ॿिनि इलाइक़नि में कोहीड़े जो राॼ बरक़रार आहे। कोहीड़े सबबि नज़र जी हद घटिजी वई आहे ऐं गाॾियूं आहिस्ते हलाइण जी हिदायत कई वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोहीड़े जो राॼ बरक़रार आहे। थधि में वाधी आहे। कंबर, उबावड़ो, कंडियारो, पीरवसण ऐं ॿिनि इलाइक़नि में कोहीड़े जो राॼ बरक़रार आहे। वगण इंडस हाईवे ते कोहीड़े सबबि गाॾियुनि जी अच वञ मुतासिर थी आहे। अवां खे आगाह कई पिया। ओस्मान शाहड़ी, भिरासिटी, कमालदेरो, पटीदन ऐं ॿिनि इलाइक़नि में बि कोहीड़ो बरक़रार आहे। कोहीड़े सबबि नज़र जी हद घटिजी वई। गाॾियूं आहिस्ते हलाइण जी हिदायत कई वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोहीड़े जो राॼ बरक़रार आहे। थधि में वाधि थी वई आहे। कंबर, उबावड़ो, कंडियारो, पीरवसण ऐं ॿिनि इलाइक़नि में कोहीड़े जो राॼ बरक़रार आहे। वगण इंडस हाईवे ते कोहीड़े सबबि गाॾियुनि जी अच वञ मुतासिर थी आहे। कोहीड़े सबबि नज़र जी हद घटिजी वई आहे। गाॾियूं आहिस्ते हलाइण जी हिदायत कई वई आहे। अवां खे आगाह कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोहीड़े जो राॼ बरक़रार आहे। थधि में वाधि थी वई आहे। कंबर, उबावड़ो, कंडियारो, पीरवसण ऐं ॿिनि इलाइक़नि में कोहीड़े जो राॼ बरक़रार आहे। वगण इंडस हाईवे ते कोहीड़े सबबि गाॾियुनि जी अच वञ मुतासिर थी आहे। ओस्मान शाहड़ी, भिरासिटी, कमालदेरो ऐं पटीदन ऐं ॿिनि इलाइक़नि में कोहीड़े जो राॼ बरक़रार आहे। कोहीड़े सबबि नज़र जी हद घटिजी वई आहे। गाॾियूं आहिस्ते हलाइण जी हिदायत कई वई आहे।